जे कखण सबब 4 सालनि जो ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाए पिया सखर खां। अवां खे ॿुधायूं पिया नांग जे कखण सबब नींगर मुदस्सिर ज़ंगेजो सखर जे सिविल अस्पताल में दम धणी हवाले कयो। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाए पिया सखर खां। नांग जे कखण सबब 4 सालनि जो ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थी वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? राब्तो करण जी कोशिश कंदासीं। ख़बर अवां ताईं पहुचाए पिया सखर खां। नांग जे कखण सबब 4 सालनि जो ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थी वियो। राब्तो बहाल थियो आहे अनस घांगरो सां। जी अनस, छा तफ़सील आहिनि? ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थियो आहे। जी रोशनी, बिल्कुल सखर लॻ रोड़ीअ जे ॻोठ मंडोदेरो में नांग जे कखण सबब 4 सालनि जो मासूम ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। रोड़ीअ जे इलाइक़े मंडोदेरो में 4 सालनि जे मासूम नींगर मुदस्सिर ज़ंगेजो खे नांग रखे वियो, जंहिंखे गणती जोगी हालत में सखर सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते इलाज जे दौरान मासूम ॿारड़ो मुदस्सिर ज़ंगेजो जेको आहे तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। जंहिं बैदि ॿारड़े जो मड़ वापसि जेको आहे मंडोदेरो वारो इलाइक़े में खणी जनाज़े निमाज़ अदा करण खां पोइ अबाणी कब्रस्तान में तदफीन कई वई आहे। जी वॾी महिरबानी नासिन सखर खां अनस घांगरो तफ़सील ॾिना आहिनि। सखर खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया नांग जे कखण सबब 4 सालनि जो ॿारड़ो तड़पी तड़पी फोत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाए पिया सखर खां। नांग जे कखण सबब नींगर मुदस्सिर ज़ंगेजो सखर जी सिविल अस्पताल में दमधणी हवाले कयो।